अवां खे ख़बर ॾियनि पिया रिथाबंदी तरक़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणु आहे त अमन खां सवाइ को बि मुल्क तरक़ी करे न सघंदो। अमन ऐं तरक़ी जो पाण में गहरो तालुक़ आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल चयो त समाज में अमन क़ाइम करण में पुलिस जो अहम किरदारु आहे। पुलिस समेत ॿियनि शोबनि में औरतूं अहम किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हुन वधीक चयो त चैलेंजिस खे मौक़नि में तब्दील करणो आहे। हू नौजवाननि ऐं औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ क़दम खणी रहिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त अमन खां सवाइ को बि मुल्क तरक़ी न करे सघंदो। अमन ऐं तरक़ी जो पाण में गहरो तालुक़ आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल चयो त समाज में अमन क़ाइम करण में पुलिस जो अहम किरदारु आहे। एहसन इक़बाल चयो त समाज में अमन क़ाइम करण में पुलिस जो अहम किरदारु आहे। पुलिस समेत ॿियनि शोबनि में औरतूं अहम किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हुन वधीक चयो त चैलेंजिस खे मौक़नि में तब्दील करणो आहे। हू नौजवाननि ऐं औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ क़दम खणी रहिया आहिनि। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणु आहे त अमन खां सवाइ को बि मुल्क तरक़ी करे न सघंदो। अमन ऐं तरक़ी जो पाण में गहरो तालुक़ आहे।